असां हिन वक़्तु उॾेरोलाल विलेज में मौजूद आहियूं, जिते सियारे जी शुरूआत थींदे ई गुड़ जो जेका ठहण जो सिलसिलो शुरू थी वेंदो आहे। बाबा असीं हारी आहियूं ऐं हिते कमांद खपायूं था, गुड़ निकिरे थो, गुड़ वापरायूं था ऐं गुड़ तमामु सुठो आहे ऐं मिलूं कमांद खणनि कोन थियूं, असां मजबूर थी हिते ॾियूं पिया ऐं गुड़ हिन जो तमामु सुठो थो हले, दुनिया पूरी वठे थी। चांहि में बि हले थो, मानी सां खाइजे थो, गिह मखण में बि खाइजे थो, माल खे बि खाराइजे थो, इंसान खाए थो। गुड़ बिना बहितर आहे, सभु माण्हू लाइ गुड़ भलो आहे। गुड़ खाइण सां बीमारी कान थी। असां सुबुह जो चिचड़ो चालू कंदा आहियूं। 5 दॿा भरे पोइ हिन में लाईंदा आहियूं देग में। ही भिंडी इस्तेमालु कंदा आहियूं, भिंडी। हा, ॿियो को सोडो कान्हे, भिंडी आहे। हिन खे उबालो अची वेंदो, महिर अची वेंदी, महिर लाहींदा कढंदासीं, पोइ साफ़ु थी वेंदो, कड़े कलाक में पोइ तयारु थी वेंदो। पोइ हिन में रखंदासीं गंढ में, जिते वरी हिन खे रंबो हणंदासीं, रंबो हणी पोइ हिन जी चकियूं कढंदासीं ॿाहिरि, गुड़ तयारु। असां गुड़ था वठूं। कहिड़ियुनि शयुनि में इस्तेमालु कंदा शाम में हिन में हींअर अधु किलो खनि वरितो, किलो खनि। हा, अच्छा, सियारे में केतिरो तव्हां इस्तेमालु कंदा आहियो? असां यको इशारो हलंदो आहे। कैमरामैन मोहम्मद सिद्दीक़ सां गॾु नूर हसन, धरती टीवी न्यूज़, उॾेरोलाल।